पोरित ने हारनि जे हक़ लाइ जाखोड़ींदड़ इनक़िलाबी अॻवान कामरेड जाम साकीअ जी ॿी वरसी कामरेड जाम साकी यादगार कमेटी तरफ़ां सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हाल में खाबी धुर जो किरदार ऐं लाहे अमल जे उनवान हेठि कोठाई वई। उन मौक़े ते खाबी धुर सां सलाड़ियल लेखक ऐं समाजी सुधारक डॉक्टर रियाज़ शेख, बख्तावर जाम, कामरेड बख्शल थल्लो, कामरेड इमदाद चांडियो, सजाद जाम, सारंग जाम ऐं ॿियनि कामरेड जाम साकीअ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे चयो त कामरेड जाम साकी जुरत ऐं बहादुरीअ सां गॾु सिहत ऐं रवादारे जो नालो आहे। कामरेड जाम साकी ज़ाहिर आहे असांजे लाइ न सिर्फ़ु बाबा हो असांजे वालिद साहब बल्कि हिकिड़ो वॾो लीडर, हिकिड़ो वॾो लेखक ऐं तमामु घणो हिकिड़ो आदर्शन वारो इंसानु हो जंहिंजी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं वक़्तन फ़वक़्तन असांजे अॻियां ईंदियूं आहिनि ऐं असां उन तरीक़े सां उन ॻाल्हियुनि सां डील कंदा आहियूं ऐं बहितर खां बहितर इंसान थियण जी कोशिशि कंदा आहियूं ॿियनि जे लाइ। कामरेड सां 83 में एमआरडी तहरीक में सखर जेल में गॾु रहियो आहे, तक़रीबन 8-9 महीना गॾु। हुते पीपल्स पार्टी जा, अवामी तहरीक जा, ॿी वतन दोस्त जा जंहिं बि धुरियुनि जा माण्हू हूंदा हुआ उहे कामरेड खे पंहिंजो अॻवान सम्झनि था। जेल में को मसइलो थींदो हुयो त माण्हू सभु सियासी कारकुन चवंदा हुआ जीअं कामरेड जाम साकी खे। इहा जाम साकी जी मनता हुई। कामरेड जाम जी सियासत जिन ॾींहंनि में जंहिं दौर में थी उस सियासत में आम माण्हू सरगर्म हो। अवामी उभार जो दौर हो। ज़ियाई अमृत जे खे बि उन्हनि मुंहुं ॾिनो ऐं कैसनि खे बि मुंहुं ॾिनो। हिकु वॾी जिदोजहद आहे। उनखां पोइ असां 90 जे ॾहाके में वरी मठार ॾिसूं था, पर हाणे वरी असां ॾिसूं था त हिकिड़ो खाबी धुर जो उभार आहे। तव्हां ॾिसंदो त हिन वर्सीअ में मौज़ू ॾिनो वियो आहे त मौजूदा सूरत हाल जे अंदरि लेफ्ट जो किरदारु ऐं लाहे अमल, उन में यकीनन ईंदड़ वक़्त जे इतिहाद जूं ॻाल्हियूं बि थींदियूं, हिन सरमाएदारा बोसीदा निज़ाम जे ख़ात्मे जूं ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं इनक़लाब जूं ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि कामरेड जी ॿी वर्सी जी रोशनी में थींदियूं। कामरेड खे महिताब ॾिनी वेंदी। कामरेड जो जेको पैगाम हुयो, जेको विज़न हुयो, उहो इहो हो त मेन स्ट्रीम आवाम लाइ तव्हां छा था करे सघो, आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो था पुॼाए सघो। त उन जे लाइ तमामु पार्टियुनि खे गॾिजी करे जेको कामरेड जाम साकी जो बि विज़न हो त आम माण्हू जे फ़ाइदे लाइ चाहे तव्हांखे कहिड़े बि एक्सट्रीमिज़म माण्हुनि सां जुड़णो पए, उन्हनि सां गॾु कमु करिणो पए, पर तव्हां कयो त जीअं त तव्हांजे आम पब्लिक खे, आवाम खे कोई फ़ाइदो मिले। हिन वक़्त में सिंध खे, असांजे मुल्क खे हिकिड़ी कमिटेड पॉलिटिक्स जी ज़रूरत आहे ऐं उन जे लाइ जेके कामरेड जाम साकीअ ॿिज छटियो, जेको कामरेड जाम साकीअ कारकुननि जी तरबियत कई, अॼु बि उहे असांजा साथी ॿिनि धड़नि में मुतहरिक आहिनि। हिकिड़ो त समाजी तंज़ीमुनि में हलिया विया, ॿियो सहाफ़त जे मैदान में हलिया विया। कामरेड जाम साकी उहो सियासतदान हो हिन मुल्क जो ऐं सिंध जो जंहिं न रुगो महिनत कश तबिके जे हक़नि लाइ पर सिंध जे क़ौमी हक़नि जे लाइ ऐं इंसानी जेके जमहूरी बुनियादी हक़ आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ी जदोजहद कई। त इन जे करे उन जी जदोजहद खे सिर्फ़ु हिकिड़े असां पैमाने ते नथा रुगो चई सघूं त उहो जेतोणीकि खाबी धुर सां उनजो तालुक़ु हुयो, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो सेक्रेटरी जनरल रहियो ऐं उन हैसियत में हुन क़ैद काटिया, वॾियूं सोहबतूं सठियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।